प्यारा दोस्तों, हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए आलम इंसानियत। लतीफ़ साईं जो जेको फ़िक्र आहे उहो कमाल फ़िक्र आहे, उनखे सम्झण जी असांखे तमामु घणी ज़रूरत आहे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे, हंझनि सी हे कार जे गुण करे निहारीअ, हंझनि सी हे कार जे गुण करे निहारीअ, त बघनि सी बिहार ॿेल न ॿधी कॾहिं। असां शख़्सी तौर ते ॾाढो ग़लति कंदा आहियूं। असां ज़ाहिरी ॾेख वेख ॾिसी ऐं उन्हनि सां रिश्ता दोस्तियूं क़ाइमु कंदा आहियूं, तालुक क़ाइमु कंदा आहियूं, पोइ उमेदूं उन्हनि सां वाबस्ता करे छॾींदा आहियूं ऐं पोइ सम्झंदा आहियूं त हीअ असांजा मसइला बि हल कंदो, हीअ मुंहिंजो ॾाढो प्यारो ऐं ॾाढो दिलबर दोस्त आहे, पर ॾाढो ग़लति हूंदा आहियूं। असां हंझनि जी सुञाणप कोन रखंदा आहियूं। असां ज़ाहिरी ॾेख वेख ते हलंदा आहियूं ऐं असां इहो सम्झंदा आहियूं त हीउ जेको सुठा कपिड़ा पाए पियो हले, हिन वटि गाॾी बि आहे ऐं हीउ मूंसां सुठो थो मिले, इहो मुंहिंजे अहंजनि जो इलाजु कंदो। पर ईअं बिल्कुलु बि कोन्हे को। असांजे अहंजनि जो इलाजु उन्हनि माण्हुनि वटि आहे जेके हंझनि जहिड़ियूं ख़सलतूं रखनि, बघनि जहिड़ियूं ख़सलतूं न रखनि। बघ पखी गंद किचिरो पियो खाईंदो आहे, पर हंझ मोतियुनि खां सवा न खाईंदो आहे। ऐं हंझ उहो पखी आहे जंहिंखे लतीफ़ साईं वॾे शान ऐं मान सां ॻायो आहे। हंझ ॻोल्हणा आहिनि सिंध अंदरि, असांखे हंझनि जी तलाश आहे ऐं तमामु घणा हंझ आहिनि। एतिरा हंझ आहिनि जो तव्हां तसवर नथा करे सघो, पर रुॻो ॻोल्हे वठूं, रुॻो उन्हनि खे असां ॻोल्हियूं ऐं जेकॾहिं असां उन्हनि खे ॻोल्हे वरितो ऐं असां हिकिड़ो चङो ख़ासो तइदादु हंझनि जो गॾु करे वरितो, त पोइ बघनि जी असां पासे में ई कोन वेंदासीं। उहे बघ जिन असांजे जियापे खे तंग करे छॾियो आहे, जिन असांजी ज़िंदगी खे अज़ाब बणाए छॾियो आहे, जिन असांजे रोज़गार जा ज़रिया बंदि करे छॾिया आहिनि, जिन असांजी ज़रात तबाह करे छॾी आहे, जिन असांजे समाजी ख़सलतुनि खे बर्बादु करे छॾियो आहे, जिन असांजे शानदार रवायतुनि खे बर्बादु करे छॾियो आहे, जिन असांखां आदर्श खसे वरिता आहिनि, जिन असांखे मुहताज बणाए छॾियो आहे। हिकिड़ी दरख़्वास्त नौकिरी जी खणी उन्हनि जे पोयां लूर लूर करण जे लाइ असांखे मुहताज बणाए छॾियो आहे। असां उन्हनि खे उन्हनि जे पोयां डोड़ंदा था वठूं ऐं जंहिं ॾींहुं असां उन्हनि मां हथ कढिया ऐं उन्हनि खां आजा थियासीं ऐं हंझनि खे ॻोल्हे लधोसीं, त यकीन ॼाणो, सच ॼाणो त हीउ समाज ईअं न रहंदो, हीअ सिंध ईअं न रहंदी। हीअ सिंध जेका मुहबतुनि जी अमीन आहे, जेका वसीलनि सां मालामाल आहे, जंहिं वटि फितरत ऐं कुदरत हर तरह जा वसीला ॾिना आहिनि, उहो छा आहे जेको सिंध वटि मौजूदु कोन्हे को। पर उन जा माण्हू बुखिया आहिनि। अमीर सिंध जा ग़रीब माण्हू आहिनि, इंतिहाई ग़रीब माण्हू आहिनि। असां वटि हेपाटाइटिस खां वेंदे एड्स ताईं ऐं ॿियूं अनेक बीमारियूं आहिनि जिन जो को इलाजु कोन्हे ऐं जिन जे लाइ कोई इस्पतालूं न आहिनि, जिन जे लाइ असांजा तइलीमी इदारा बर्बादु आहिनि, असांजी सिहत बर्बादु आहे ऐं असांजो घणो कुझु बर्बादु थी वियो आहे। तंहिं करे लतीफ़ साईं जी हिदायतुनि ते अमल कंदे अचो त उन्हनि हंझनि खे ॻोल्हियूं। उहे हंझ जेके हंझ असांखे सिधे रस्ते सां वठी वेंदा, उहे हंझ जेके असांखे उन्हनि आदर्शनि सां सरशार कंदा, जिन आदर्शनि वसीले असां पंहिंजे धरतीअ जा अंज ख़तमु करे सघंदासीं, पंहिंजनि माण्हुनि जा अंज ख़तमु करे सघंदासीं, पंहिंजनि माण्हुनि जो जियापो ऐं वक़ार ऐं इज़त ऐं अज़मत उन जी हिफ़ाज़त करे सघंदासीं। लतीफ़ टीवी अव्हांजी पंहिंजी टीवी आहे। दोस्तनि ॾांहुं हीअ वीडियो मोकिलियो, सब्सक्राइब कयो चैनल खे, घंटी जे बटण खे दॿायो। हीउ चैनल अव्हांजो आहे, हिन ते तमामु घणियूं फ़िक्री कचहरियूं थींदियूं। असां इहो तइ कयो आहे, ॿ चारि ॿिया दोस्त बि आहिनि, त असां रुॻो लतीफ़ साईं ते न, पर उन सां गॾु गॾु साइंसी समाजी शऊरी ॼाण बि हिन चैनल वसीले असीं अव्हां ताईं पहुचाईंदासीं। हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जिए आलम इंसान।